इस्तेसाल मां मुराद आहे त कंहिं फ़रियाद या इज्तमा जी सलाहियतनि ऐं तवानाइनि खे ख़ुदगर्ज़ी वारे मक़सदनि ऐं मफ़ादनि जी तकमील लाइ इस्तेमालु कयो वञे। मिसाल तौरु पुराणे ज़माने में ग़ुलामी जो निज़ाम राइज हुयो, जंहिंमें आका ग़ुलाम जी जिस्मानी सलाहियतनि जो मालिक हूंदो हो ऐं खेसि पंहिंजे मक़सदनि जी तकमील लाइ ख़्वाहिश पटांदड़ इस्तेमालु कंदो हो। अहिड़ी रीति जॾहिं हिकु क़ौम ॿी क़ौम खे फ़तह कंदी हुई त उतां जी समूरी पैदावारी ज़रियनि ते क़ाबिज़ थींदी हुई ऐं उन रीति मफ़तूह क़ौम जो इस्तेहसाल कंदी हुई। इस्तेहसाल जी वज़ाहत इनफ़रादी ऐं इज्तमाही हवाले सां थी सघे थी। इनफ़रादी इस्तेहसाल में हिकु फ़र्द ॿिए फ़र्द जी सलाहियतनि ऐं ताक़तनि खे पंहिंजी ख़ुदगर्ज़ी वारनि मक़सदनि लाइ इस्तेमालु कंदो आहे। जीअं क़दीम दौर में ग़ुलामी जो निज़ाम हुयो, अॼोके दौर में इनफ़रादी ग़ुलामी जो इहो निज़ाम जेतोणीकि ख़तमु थी चुको आहे, पर इनफ़रादी इस्तेहसाल मुख़्तलिफ़ शक्लनि में जारी आहे। इनफ़रादी इस्तेहसाल में इस्तेहसाल करण वारो ॿिए माण्हू जी कमज़ोरी मां नाजाइज़ फ़ाइदो हासिल कंदो आहे। इहो फ़ाइदो माली भी थी सघे थो ऐं नफ़सानी हवस जी तस्कीन ज़रिए बि। जेकॾहिं उस्ताद शागिर्द खे मार इन करे ॾिए थो त हू ख़ासि ट्यूशन पढ़े त इहो शागिर्द जो इस्तेहसाल आहे। जेकॾहिं कर्ज़ ॾींदड़ मक़रूज़ जी मजबूरीअ मां फ़ाइदो हासिल करे व्याज वसूल करे थो त इहो मक़रूज़ जो इस्तेहसाल आहे। जेकॾहिं हिकु सरकारी डॉक्टर मरीज़ जे सही इलाज इन करे नथो करे त जीअं मरीज़ खे पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते अचण लाइ मजबूर करे सघे त इहो मरीज़ जो इस्तेहसाल करे। असांजी समाजी ज़िंदगी में इन तरह जे इस्तेहसाली रवैयनि जूं अणगिणियूं शक्लियूं मौजूदु आहिनि। इज्तमाही इस्तेहसाल में हिकु तबक़ो क्लास ॿिए तबक़े जो, हिकु मुल्क ॿिए मुल्क जो ऐं हिकु खंड कॉन्टिनेंट ॿिए खंड जो इस्तेमालु कंदो आहे। इज्तमाही इस्तेहसाल जो अमल इनफ़रादी इस्तेहसाल खां वधीक पेचीदा हूंदो आहे ऐं जीअं जीअं समाजी रिश्तनि में वसअत ईंदी आहे उहो अञा वधीक पेचीदो थींदो वञे थो। इन करे अॼोके दौर में इज्तमाही इस्तेहसाल जो सम्झणु निस्बतन ॾुखियो आहे, छाकाणि त अॼोकियुनि इज्तमाही इस्तेहसाली क़ुवतनि पंहिंजो पाण खे घणनि ई परदनि में लिकाए वरितो आहे। इज्तमाही इस्तेहसाल खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त असां उन जी मुख़्तलिफ़ शक्लनि ते जुदा जुदा गौर करियूं। इज्तमाही इस्तेहसाल जे पहिरें अहम शिकल माशी इस्तेहसाल आहे। माशी इस्तेहसाल जो सादो मतिलबु हीअ आहे त हिकु इंसान ॿिए इंसान जी महिनत ते ज़िंदा रहे। माशियात जे इस्तिलाह में असां चवंदासीं त कंहिं तबक़े जी माशी इस्तेहसाल मां ही मुराद आहे त इस्तेहसाली ताक़त उन तबक़े जी पैदावारी ज़रियनि ते सिधी या अणसिधी तरह क़ाबिज़ थी वेंदी आहे ऐं अहिड़ी रीति उन तबक़े खे पंहिंजी कमायल दौलत खां महरूम करे छॾींदी आहे। मुआशी इस्तेहसाल तमदनी तरक़ी जी कंहिं बि मरहले ते थी सघे थो। ज़रई दौर में माशी इस्तेहसाल ते ॿधल निज़ाम जागीरदारी निज़ाम हुयो, जेको असां वटि अॼु बि बदतरीन शक्ल में मौजूदु आहे। जॾहिं त अॼोकी सनती दौर में माशी इस्तेहसाल ते मबनी निज़ाम सरमाएदाराना निज़ाम आहे। जागीरदारी निज़ाम में जागीरदार, जेको इस्तेहसाली क़ुव जो उनवान आहे, ज़मीन ते मुस्तक़िल मिल्कियत जो हक़ रखे थो ऐं पीढ़ियल तबक़ो ज़रई ग़ुलामनि सर्फ़ जो हूंदो आहे, जेको ज़मीन में पोखी राही कंदो आहे। उन निज़ाम जो बदतरीन मिसाल यूरोप जो इब्तिदाई जागीरदारी दौर हुयो, जिते कुड़मत बि विरासत में मिलंदी ऐं कुड़मी हिकु ॿनीअ खां कमु छॾे ॿिए हंधि न वञी सघंदो हो। संदसि शहर में दाख़िल थियण ते पाबंदी हूंदी। जेकॾहिं को भॼण जी कोशिश कंदो हो त उहो पकड़जी पवंदो हो ऐं खेसि सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। अॼोके जमहूरी दौर में जेतोणीकि कुड़मियुनि खे जिस्मानी सज़ाऊं त नथियूं ॾिनियूं वञनि, पर जागीरदारनि संदसि ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। गुरबत, बीमारी ऐं जहालत हारियुनि जी मुक़दर बणिजी वई आहे। ॿिए पासे हारियुनि जी पोरिहे जी बुनियाद ते गैर हाज़ुर जागीरदार एब्सेंटी लैंडलॉर्ड यूरोप ऐं अमेरिका जी सियासत जा मज़ा माणनि था। सरमाएदारी निज़ाम जदीद मशीनी ऐं सनती दौर जी पैदावार आहे। हिन निज़ाम में मज़दूर ऐं सरमाएदार जे विच में हिकु मुआइदो तय थींदो आहे, जंहिं पटांदड़ मज़दूर ऐं पंहिंजे 8-10 कलाकनि जी सघ ऐं पोरियो सरमाएदार हथां विकिणंदो आहे ऐं सरमाएदार उन जे एवज़ मज़दूर खे तय थियल रक़म अजूरे जे तौर ते ॾींदो आहे ऐं इहो अजूरो एतिरो हूंदो आहे जो मज़दूर ॿिए ॾींहुं सरमाएदार जी फैक्ट्रीअ में कमु करण लाइ ज़िंदा रहे। 19वीं सदी जी शुरूआत में बर्तानिया, जेको दुनिया जो सभ खां वॾो सनती मुल्क हुयो, उते मज़दूरनि जी हालत बेहद ख़राब हुई ऐं उन्हनि में वॾी बेचैनी पखड़ियल हुई।
उन ज़माने में फैक्ट्रियुनि में रोज़ानो 17 कलाक कमु थींदो हो ऐं कमु कंदड़ घणो करे औरतूं ऐं ॿार हुआ। उन करे संदन अजूरो मर्दनि खां घटि हूंदो हो। असां वटि घणनि कलाकनि ऐं मुशक़तनि सां पिणु कमु वठण जो सिलसिलो अञा ताईं बेजारी आहे। जन माण्हुनि कोयटा जी कोयलनि जूं खाणियूं ॾिठियूं आहिनि या समुंड किनारे लूण ठाहींदड़ मज़दूरनि खे कलाक जा कलाक पाणी में बीठल ॾिठो आहे, उन्हनि खे भलीअ भित अंदाज़ो थींदो त जिस्मानी मेहनत केॾी थकाईंदड़ ऐं गैर दिलचस्प शइ आहे। सोढ़ियुनि ऐं ऊंदाहियुनि कोठड़ियुनि में 10-10, 12-12 कलाक लगातार कमु करण सां सिहत ख़तम थी वेंदी आहे, जिस्म बीमारियुनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे, नज़र घटिजी वेंदी आहे, मदे जो बुखार, पेचिस, दम ऐं ॿिया रोग लॻी वेंदा आहिनि।